कराची में वाक़िया कंदासीं गुलबर्ग ब्लॉक 12 में धाड़े की कोशिश नाकाम बणाई वई आहे। इस मुक़ाबले में 3 जवाबदार माची विया आहिनि। गुलबर्ग में जवाबदार घर में धाड़े लाइ दाख़िल थिया पुलिस पहुची वई। जवाबदार कार में सवार थी फरार थी रहिया अफ़राद पुलिस पहुची मुक़ाबलो कयो। 3 फोरन जे मार्जन की तस्दीक कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची में शुरू कयूं पिया। गुलबर्ग ब्लॉक 12 में धाड़े की कोशिश नाकाम बणाई वई आहे। पुलिस मुक़ाबले में 3 जवाबदार माची विया आहिनि। एक भेरो ॿीहर तफ़सील मालूम कंदासीं। कराची में साख सरकी खान जी साख आगे जो बिल्कुल ॾिसो हे जेको आहे 3 फोरू हुया जेके गुलबर्ग ब्लॉक 12 में जेको आहे घर में अंदर दाख़िल थियण जी कोशिश करनि पिया। उन हवाले सां जेको आहे पुलिस मुक़ाबलो थियो आहे जॾहिं त पुलिस जी फायरिंग में जेके 3 फोरू हुया उहे मारिजी विया आहिनि। जॾहिं त जवाबदार जेको आहे घर में धाड़े हणण जी कोशिश करनि पिया त जेको आहे इलाइक़े वासियुनि पारां पुलिस खे इतला ॾिनी वई। पुलिस पारां जेको आहे वाक़े वारे हंध ते पहुती जिते जेको आहे हिकिड़ी कार खे रोकण जी कोशिश कई जंहिंमें जवाबदारनि पारां पुलिस जे मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में जेको आहे 3 जेके फोरू आहिनि उहे धाड़ेलनि जेके मारिजी विया आहिनि। जॾहिं त पुलिस पारां इहा दावा कई वई आहे त पुलिस जेको आहे 3 जवाबदारनि खे मारियो आहे। पर उन हवाले सां जेको आहे हिन जेके 3 जवाबदार हुया गुलबर्ग ब्लॉक 12 में घर जे अंदरि धाड़े जी नियत सां दाख़िल थिया हुया जंहिंमें जेके उतो जा इलाइक़े वासी हुया उन्हनि पारां पुलिस खे इतला ॾिनी वई। पुलिस पारां जीअं ई उते पहुती त जेके 3 जेको आहे धाड़ेल उहे जेको आहे घर खां ॿाहिरां गाॾी में जीअं ई फरार थियण जी कोशिश करनि पिया त पुलिस पारां कार खे रोके जॾहिं उन्हनि खां जांच शुरू कई वई त जवाबदारनि पारां पुलिस जे मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में 3 जेके जेको आहे फोरू आहिनि उहे मारिजी विया आहिनि। जॾहिं त ॿुधाए पियो त बंगले जे अंदरि जेको पुलिस आहे उहा दाख़िल थी करे जेकी जांच आहे शुरू कई वई आहे। जॾहिं त जवाबदारनि पारां कुझु ॾींहं अॻु गुलशन इकबाल वारे इलाइक़े में बि हिकिड़े घर जे अंदरि धाड़ो हयो हुयो जंहिंजा CCTV फुटेज बि वायरल थिया हुया। तंहिंखां पोइ जवाबदार जेको आहे गुलशन इकबाल वारे घर मां फरार थी विया। अॼु इहो गुलबर्ग 12 वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थियो आहे जंहिंमें 3 जेके फोरू आहिनि उहे मारिजी विया आहिनि। पुलिस पारां इहा दावा कई वई आहे त 3 जेके फोरू हुया उहे घर जे अंदरि धाड़ो हणी करे फरार थियनि पिया त मुक़ाबले थी पियो जंहिंमें 3 जेके फोरू आहिनि उहे मारिजी विया आहिनि। जॾहिं त जेके मारिजी वियल फोरू आहिनि उन्हनि जी लाश खे पोस्टमार्टम लाइ जना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस पारां इहा दावा कई वई आहे त 3 जेके फोरू आहिनि उन्हनि जी सुञाणप नाहे थी सघी ऐं इन हवाले सां वधीक जांच शुरू कई वई आहे। जी मेहरबानी साख तफ़सील लाइ।